नाज़रीन, सिंध समेत मुल्क के मुख्तलिफ इलाइक़ा कोहीड़े की लपेट में अची विया आहिनि। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में मौसम की ख़राबी सबब अॼु वधीक 12 उॾामूं मुअतल कयूं वियूं आहिनि। 24 कलाकनि दौरान कोहीड़े सबब 42 उॾामूं मुअतल थी चुकियूं आहिनि। कोहीड़ो शदीद हुजण करे केतिरनि ई मोटरवेज़ ऐं हाईवेज़ ते ट्रैफ़िक सख़्त मुतासिर थी रही आहे। ॿिए तरफ़ सखर, खैरपुर, घोटकी, नौशर अफरोज़, दादू, कमर, शहदादकोट ऐं जैतनाबाद समेत सिंध के मुख्तलिफ इलाइक़नि में कोहीड़े सबब आम ज़िंदगी मफलूज थी वई आहे। एक भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कयूं पिया। सिंध समेत मुल्क के मुख्तलिफ इलाइक़ा कोहीड़े की लपेट में अची विया आहिनि। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में मौसम की ख़राबी सबब अॼु वधीक 12 उॾामूं मुअतल कयूं वियूं आहिनि। 24 कलाकनि दौरान कोहीड़े सबब 42 उॾामूं मुअतल थी चुकियूं आहिनि। कोहीड़े शदीद हुजण करे केतिरनि ई मोटरवेज़ ऐं हाईवेज़ ते ट्रैफ़िक सख़्त मुतासिर थी रही आहे। ॿिए तरफ़ सखर, खैरपुर, घोटकी, नौशर अफरोज़, दादू, कमर, शहदादकोट ऐं जैतनाबाद समेत सिंध के मुख्तलिफ इलाइक़नि में कोहीड़े सबब आम ज़िंदगी मफलूज थी रही आहे।